नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ढिगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मजलिस अज़ा जो प्रोग्राम मीर जे कोट क़दीमी इमाम बारगाह में मुनक़द कयो वियो, जंहिंमें शहादत मौसन इस्लाम हज़रत जनाब अयूब तालिब अलैहिस्सलाम जे मौक़े ते डॉक्टर अमीर बख्श ख़ासकेली जी वालिदा मरहूमा जी ईसाल सवाब लाइ मजलिस अज़ा कई वई है, जंहिंमें मजलिस अज़ा खे ख़िताब कंदे ज़ाकिर अहले बैत शहरीन ज़ुबान मज़हर अब्बास अल हुसैनी ऑफ हैदराबाद कयो, जंहिंमें अलामा ज़वार मुनीर सामराई ख़िताब कंदे चयो त मौसन इस्लाम हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त ऐं हिमायत जो खुलम खुला ऐलान कयो हो। मजलिस अज़ा जे आख़िर में डॉक्टर अमीर बख्श ख़ासकेली जी वालिदा मरहूमा जी मग़फ़िरत लाइ दुआऊं ऐं फातिहा ख़्वानी पिण कराई वई है। आख़िर में नगर न्याज़ जो भी ख़ास बंदोबस्त कयो वियो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।